नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी में हुर जमायत जे मौज़िज़ दर्स बिरादरी जे चङे मुड़ुस फ़कीर हाजी मोहम्मद रमज़ान दर्स जो टीजो थी गुज़रियो। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब सिंधड़ी जे अॻूणे नायब नाज़िम तालको सिंधड़ी हाजी हमीर हाजन दर्स जो चाचो ऐं डॉक्टर यासीन दर्स जो ॾाॾो हुर जमायत जो मौज़िज़ अॻवान दर्स बिरादरी जो चङो मुड़ुस फ़कीर हाजी मोहम्मद रमज़ान दर्स 107 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। अॼु ॻोठु हाजी हमीर दर्स में संदसि टीजो थी गुज़रियो। टीजे जी अॻवाणी तालका नाज़िम खिपरो ख़ुदा बख़्श दर्स हाजी हनीफ़ दर्स हाजी हमीर हाजन दर्स ख़लीफ़ो गुल हसन महर हाजी खेतो भयो ऐं ॿियनि मरहूम फ़कीर हाजी रमज़ान दर्स जे फर्ज़ंद दीन मोहम्मद दर्स खे पॻ ॿधाई। हिन मौक़े ते हुर जमायत जे मौज़िज़ सियासी समाजी अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूम लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं।